मूंखे याद आहे त 10 साल अॻ में तहां जो कॉलेज जो है दावत मूंखे मिलो, मगर हुन वक्त फौजी हुकूमत हुई, गासिबन जो दौर हो ऐं पूरे लियाकत मेडिकल कॉलेज के बंद कियो वियो त बेनज़ीर लियाकत मेडिकल कॉलेज न अचे। तारीख़ जो पान जो सबक आहे, तारीख़ जो पान जो किरदार आहे ऐं अॼु मूंखे वधीक सां वधीक ख़ुशी आहे त मां मुंहिंजे भाउरनि, भेनरुनि, शागिर्दनि ऐं उस्तादनि जे विच में आहियां। असांजो हिकु तालुकात डॉक्टरनि जे साथ भी आहे। हुन ॾींहनि में मूंखे यादि आहे त पीपल्स पार्टी वारनि ऐं जमहूरियत जा साथ ॾियण वारनि जे लाइ खाली जेल जो मौक़ो हो, इफ्तिताह करण जो न। त पोइ जॾहिं कॾहिं हिकु जेल में कॾहिं ॿिए जेल में असांजो तालुक में मिलण में खाली पुलिस हो ऐं पुलिस सभु फौज सां डिॼी विया त असां सां दूर रहंदो, ऐं ॿियो तरफ़ डॉक्टरनि। मूंखे यादि आहे हिकु वक़्तु मुंहिंजे कन में तकलीफ़ हो, मां कराचीअ जे मिड ईस्ट हिस्पताल में वई तो हुते ना बेगम साहिबा खे इजाज़त हो, ना सनम खे इजाज़त हो, विच में मां हुई, ॿाहिरि सभु पुलिस वारा या फौजी वारा। तो हिकु सुठो डॉक्टर हो, डॉक्टर शान, मूंखे ख़बर न आहे हाणे काॾे वियो आहे, मगर मूंखे ॿुधाए कमरे में तो फिक्र न कर, हिते असांजे पास शागिर्दनि आहिनि ऐं मां तव्हांजे भेण सनम खे शागिर्दनि जे सफ़ेद कोट में तव्हांजे पास हिते अॼु शाम खणी ईंदो। ना डॉक्टर शान खे ख़बर हो, ना मूंखे ख़बर हो त कमरे में बग हो। हुकूमत सुनी वई ॻाल्हि, 5 बजे ना सनम आई ना डॉक्टर शान। ऐं ॿियो तरफ़ असांजो हिकु डॉक्टर हो ग्रेड 17 में, जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क़त्ल कियो वियो तो हुन वक़्तु डॉक्टर ओडेजो एहतजाज में शामिल थी वियो, अॼु वह सिंध असेंबली में शामिल आहे। हिकु वक़्तु हो जॾहिं डॉक्टर कामिल राजभर खे चयो वियो तो तव्हांजो तालुकात छो पीपल्स पार्टी जे साथ आहे। हो चयो त खानदानी ज़ाती रिश्तो आहे, सियासी ॻाल्हि कयो त पोइ घर जो रिवॉल्व थींदो। अॼु डॉक्टर कामिल राजभर जो तव्हांजो ओल्ड स्टूडेंट आहे, असांखे फ़ख्र आहे त हेल्थ मिनिस्ट्री में कमु करे थो। तव्हांजे पास हिते अॼु स्पाक जो करीम ख्वाजा आहे, मगर 10 साल अॻ में स्पाक जो डॉक्टर अब्दुल्ला रियार हो, वो अॼु असांजो नॉर्दर्न अमेरिका जो ऑर्गेनाइज़र आहे। Dr. Moriani has, to the best of my knowledge, made one little mistake in his speech when he stated that Shaheed Zulfikar Ali Bhutto had visited LMC in 1968 and 72. In fact, he had visited on 4 occasions. He had come here as the chief guest on Latif Day on 13th August 1969, and he had come here again in 1971 when he was not in government. And at that time, there had been such a rush at the airport to receive him that some of the people had got crushed. Amongst those who were wounded and whom he came to visit LMC was an MNA from Khairpur, your chief minister, Sayyid Qaim Ali Shah. That foreign scholarships be given to LMC, and more than that, since we don't believe in discrimination, I will ensure that when you are giving these scholarships, you will insist that at least one be retained for the ladies who graduate from LMC. I have noticed that Dr. Mehman and Dr. Farah walked away with all the medals, and I hope you will sympathetically consider giving them foreign scholarships. I wish to offer my